आदेश आदि गुरु अखे जग गुर खे प्रणाम। सतगुर श्री गुरुदेव खे नमस्कार मुदाम। सदा शिव भोले भंडारी महादेव भोले भंडारी ओ बम बम भोले भंडारी तेजी बैलती आहे सवारी। सदा शिव भोले भंडारी महादेव भोले भंडारी ओ बम बम भोले भंडारी तेजी बैलती आहे सवारी। सदा शिव भोले भंडारी। लाल पंहिंजो हिंदोरन में मां झुलाया, लाल पंहिंजो हिंदोरन में मां झुलाया। खिन में ठाहे खिन में ड्राहे मर्ज़ीअ जो मालिक भगवान। माण्हू मिटीअ जो आ इंसान। छा जो मालिक छा जो खालिक छा थींदो आहे भगवान। धर्म भुलायो आ इंसान। ओ नंढड़ा शेरया आहा आहा वधाए पेरया ओहो ओहो। ओ नंढड़ा शेरया वधाए पेरया घोरी रे घोरी तो तमाओ चल जुग जुग जी घोरी रे घोरी तो तमाओ। एनरु वड्डी मान सा शान सा तू मान सा
में तो अचे। जोइ न थसि गॾु हुन सां परायूं पियो तके। जोइ न थसि गॾु हुन सां परायूं पियो तके। एनर वॾे मान सां शान सां तूं मान सां मोटर में थो अचे। मस्तो मस्त कलंदर, मस्तो मस्त कलंदर, मस्तो मस्त कलंदर, मस्तो मस्त कलंदर, मस्तो मस्त कलंदर। जोगी जोगी जादू लाएगा मूंखे न ॿुधाएगा। जोगी जादू लाएगा मूंखे न ॿुधाएगा। मस्तो मस्त कलंदर, 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 मस्तो मस्त कलंदर। जोगी भगवंती नावाणी सिंधियत जी सूंह। हिननि जे मिठड़े आवाज़ ऐं सुहिणी मुर्क जे करे हिननि खे सिंधी कोयल पिणु चयो वेंदो आहे। तमामु नंढड़ी उमिरि में ई हिननि गायकी शुरू कई। पहिरों सचल साहिब जा गीत, शाह साहिब जा गीत उन्हनि सां शुरूआत कई। पोइ अॻियां वधंदे हिननि मशहूरी तॾहिं हासिल कई जॾहिं हिननि सुखमनीअ जा 5 भाङा गाया। चवंदा आहिनि न त भगवंती नावाणी ऐं सुखमनीअ खे कोई जुदा नथो करे सघे। पर हिननि जी सुञाणप तॾहिं थी जॾहिं दादा गोबिंद माली हिननि खे हिकु जौहरी थी करे सुञातो। पोइ हिननि गॾिजी टीम ठाहे देश विदेश में केतिरा ई प्रोग्राम कया, सिंधियत जो प्रचार कयो। न सिर्फ़ एतिरो पर हिननि दादा राम पंजवाणी सां बि देश विदेश में केतिरा ई प्रोग्राम कया। दादा सतराम रोहिड़ा सां पिणु केतिरा ई ड्यूएट सॉन्ग्स गाया, जंहिंमें हिननि खे ॾाढी वाहवाही मिली। न सिर्फ़ देश में पर विलायत में पिणु उन्हनि जा गीत ॾाढा पसंदि करण लॻा। हिननि रंगमंच जे केतिरनि ई प्रोग्रामनि में कमु कयो बतौर एक्ट्रेस ऐं प्लेबैक सिंगिंग पिणु ॾिनी। फिल्म्स में पिणु कमु कयो। असांजा मशहूर गुरमुख चुगरिया ऐं लता भगताणीअ जा फादर साहिब पिणु हिननि जे टीम में हुया। हिननि जा ॻायल लाॾा अॼु बि हर घर में जिते शादी हूंदी आहे उते ज़रूरु हलंदा आहिनि। चवंदा आहिनि न त भगवंती नावाणी जे लाॾनि बिना शादी अधूरी सी आहे। मास्टर रांजन साहिब जा केतिरा ई गीत पिणु हिननि गाया ऐं रिकॉर्ड पिणु कया, जीअं के मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, आई आहियां तुंहिंजे दर ऐं ॿिया बि केतिरा ई। 22 अक्टूबर जीअं के हिननि जो वर्सी उत्सव हूंदो आहे, मास्टर रांजन सिंधु भवन जे पारां श्रद्धांजलि थी।